जी हिन वक़्तु कराची जे इलाइक़े शाहरा फैसल ते मौजूद आहियूं। ही नाथा खान जो स्टॉप आहे जिते गुज़िरियल 4 ॾींहंनि खां शिया तंज़ीमुनि पारां मचसाने ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। हिन वक़्तु बि इहो एहतजाज हलंदड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे त तंज़ीमुनि जा अॻुवान बि हिते मौजूदु आहिनि ऐं हिननि पारां हिते जुमे जी निमाज़ बि अदा कई वई। हिते मौजूदु जेके धरणे में शरीक माण्हू आहिनि उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेसिताईं मचसाने में शहीद थियल जे माण्हुनि सां वज़ीर आज़म पाकिस्तान ॻाल्हियूं न कंदो तेसिताईं संदन एहतजाज जारी रहंदो। जेसिताईं कोटिया में एहतजाज आहे तेसीं ताईं जेको आहे त कराची जे बि मुख़्तलिफ़ फंदनि ते हीअ एहतजाज जारी रहंदो। हिन वक़्तु एहतजाज में मर्द ऐं औरतुनि सां गॾु नंढड़ा ॿार बि जेको आहे त वॾे अंग में असांखे हिते नज़र अचनि पिया ऐं हू जेको आहे त वफ़ाक़ ख़िलाफ़ बि सख़्तु नारेबाज़ी कनि पिया ऐं जेके धरणे में शरीक माण्हू आहिनि उन्हनि पारां हिन रोड ते ई जेको आहे त जुमे जी निमाज़ बि अदा कई ऐं निमाज़ में बि इहा दुआ कई त जेके हज़ारा माण्हुनि सां जेके वाक़िया पेश अचनि था उहे पेश न अचनि ऐं हुननि इहा ई डिमांड कई आहे त वज़ीर आज़म खे घुरिजे त शहीद थियल जे वारसनि सां ॻाल्हियूं करे ऐं हीअ एहतजाज ख़तमु कराए। जेकॾहिं उहे एहतजाज ख़तमु न कंदा तेसिताईं कराची जे रोडनि ते पंहिंजो एहतजाज